वेलकम बैक नाज़रीन। जी बिरोही साहब तव्हां ॿुधायो पिया ए बी क्लास। सही सी क्लास बेसिकली कॉमन क्लास में सभिनि कन्वेक्स खे मिलंदो आहे ठीकु ऐं उन में रूल्स अप्लाई थींदा आहिनि पूरे तरह सां। हाणे उन में बि इहो हूंदो आहे हिकिड़ो केदबा मुशक़त हूंदो आहे, हिकिड़ो सिंपल इम्प्लीमेंट हूंदी आहे, तव्हां न ख़बर उन आहे। में बिरोही साहब थोरो असांजे नाज़रीन जे लाइ सम्झाईंदा बि हलो त हालति छा हूंदी आहे जेल में। हो त चवंदा आहिनि त हिकिड़े नंढे कमरे में या वार्ड में त 30-40 माण्हू बि उन में इन सी क्लास वारा उहे रखिया वेंदा आहिनि। हा हा, ईअं आहे बेसिकली सी क्लास में हॉल्स हूंदा आहिनि, पंहिंजो जेके आहिनि जेलुनि में हॉल्स हूंदा आहिनि, डॉम्स हूंदा आहिनि। उन डॉम जे एंड ते वॉशरूम हूंदो आहे, उहो बि अंदरि ई हूंदो आहे। पोइ उन डॉम में लेफ्ट राइट ॿई पासा माण्हू सुता पिया हूंदा आहिनि। कंहिंमें 40 हूंदा आहिनि, कंहिंमें 50 हूंदा आहिनि, कंहिंमें 60 हूंदा आहिनि, कंहिंमें 100 हूंदा आहिनि, कंहिंमें 100 खां मथे बि हूंदा आहिनि। एक्चुअल कैपेसिटी छा आहे हुनजी? एक्चुअल कैपेसिटी हिन टाइम ते बि मूंखे चङी तरह ख़बर आहे, पर जेॾीमहिल मां हुउसि उन ज़माने में बि जेल जा जेके कैपेसिटी हुई उन खां 1.5 ॿीणी हूंदी। ॿीणी हूंदी जेका 50 जी कैपेसिटी आहे त 50 हुते हूंदा। 50 जेल में हूंदा हुया, या 5000 जी हुई त 8000 हुया। सही। त उन हिसाब सां त उहो सी क्लास जो मतिलबु इहो हूंदो आहे त मानी उहा ई खाईंदो जेका जेल में पचंदी, दाल हुजे जेको बि हुजे। बिरोही साहब खाइण जहिड़ी हूंदी आहे। साईं मां पंहिंजे दौर में उन में असां तमामु घणी इम्प्रूवमेंट कई ऐं मां उन में पंहिंजो मीर पंहिंजो जेको असांजो अयाज सुमरो साहिबु हुयो, उन तमामु घणी जेका आहे हू कई। मां सम्झा थो त हिन टाइम ते जेल में जेका असां मानी अप्रूव कई हुई उन में को हींअर मिडिल क्लास बि न खाईंदो हूंदो। उन में सुबुह जी चांहि, शाम जी चांहि, अंडा ऐं पंहिंजो इहे सुबुह जो नाश्ते में पराठो या पंहिंजो अंडो, या वरी नाश्ते में इहे जेके चणा छोला, ऐं मंझंदि जी मानी ऐं वरी राति जी मानी। हाणे मूंखे ॿुधायो कंहिं बि मिडिल क्लास लोअर मिडिल क्लास घर में ही 5 मील हलनि था हिन टाइम ते? ग़रीब वटि त तव्हां सोचे बि नथा सघो त जेल में मिले थो पियो। इहो असां करायो ऐं जो पर प्रिज़नर असां हुनजी जेका आहे उहा वधाए छॾी, जेका सीलिंग हुई ख़र्चे जी। त उहो आहे जेल में। वरी इहो आहे त इलाही माण्हू फिलैंथ्रोपिस्ट आहिनि, उहे मानियूं उमाणींदा आहिनि। ऐं वन ऑफ द बिगेस्ट फिलैंथ्रोपिस्ट एट दैट टाइम वॉज आसिफ अली ज़रदारी साहब। अच्छा। जी हा, उहे तक़रीबन 10-20 देगूं जूं हुननि जूं ईंदियूं हुयूं जेल में एवरी डे। हा, ऑलमोस्ट एवरी डे। मतिलबु वीकेंड ते त मस्ट हुयो, थर्सडे ते त मस्ट हुयो। उहो माण्हू इंतज़ारु कंदा त उहे असां वटि हूंदा। पर नंढनि शहरनि में बि इलाही माण्हू ईद जे ॾींहुं या शबरात जे ॾींहुं या हूअं ई बची वेंदो आहे मिसाल आहे, पोइ उन्हनि खे उमाणींदा आहिनि जेलनि में, मानी जो गुज़ारो थी वेंदो आहे। ॿियो इहो आहे त रिहाइश जी तकलीफ़ आहे, ज़रूरु रिहाइश जी तकलीफ़ आहे। उन में पॉलिटिशियन माना जेल्स आर ओवर क्राउडेड, घणो माण्हू, ऑल जेल्स आर ओवर क्राउडेड। हालांकि उन्हनि उनजी एक्सपेंशन कई आहे, बैरिक्स, उनखे बैरिक्स चइबो आहे। हिकिड़ा हूंदा आहिनि चकर, उहो चकर में बैरिक्स हूंदा आहिनि ऐं हर चकर अलॻि हूंदो आहे। माना ईअं जेको जेल आहे उहो डिस्ट्रीब्यूट थियल हूंदो आहे, डिवाइडेड हूंदो आहे त ताकी मैनेज थी सघे। हिकिड़ो चकर कुझु सिपाही हूंदा, कुझु सिक्योरिटी हूंदा, कुझु उनजा मुक़दम हूंदा, उहे जेके आहिनि जेकी कैदियुनि मां सुठा कैदी हूंदा आहिनि या स्ट्रॉन्ग कैदी हूंदा आहिनि, उन्हनि खे पोइ हू अॻिते कंदा आहिनि, त हू कैदियुनि सां डील कंदा आहिनि। उन खां पोइ वरी पुलिस जो पंहिंजो स्टाफ हूंदो आहे, नफ़री हूंदी आहे, पोइ वरी सुपरडेंट वग़ैरह हूंदो आहे। पर ओवरऑल जेल जी कंडीशन ॾिसिजे, आई एम नॉट सेटिस्फाइड एट ऑल। छा आहे जो केॾी बि कोशिशि करे वठनि। अमेरिका जी ट्रेनिंग बि मां अप्रूव कराई हुई, जेका आहे पंहिंजे ज़माने में, ऐं हिनजी अमेरिका जी ट्रेनिंग थिए पई, जेल ऑफिसर्स जी बि थिए पई, स्टाफ जी बि थिए पई। हर साल वञनि था, साल में 2-2 दफ़ा वञनि था, माना डिफरेंट माण्हू। पोइ पॉइंट इहो आहे त जेका इम्प्रूवमेंट अचणु खपे उहा अञा आई कान्हे। अच्छा, तव्हां पंहिंजे टेन्यूअर में बिरोही साहब दुनिया जे ॿियनि मुल्कनि जूं जेल्स विज़िट कयूं? जी हा, मां एज़ अ ऑफिशियल ऑफ पाकिस्तान गवर्नमेंट, सिंध गवर्नमेंट, मां थाईलैंड जे हाई प्रिज़न जेको बैंकॉक वारे में वियुसि, उहो असां विज़िट कई। असां अमेरिका जूं कयूं, कोलोराडो में हाई प्रिज़न नंबर 1, नंबर 2, अच्छा, नंबर 3। शॉर्ट में ॿुधायो त व्हाट इज़ द डिफरेंस? त वॾो डिफरेंस आहे। सिक्योरिटी त पंहिंजी जाइ ते आहे ई आहे, पर जेके लिविंग कंडीशन्स आहिनि न, फार बेटर। हिकिड़ो असां उते बि बिरोही साहब सुधरियल मुल्क जेके आहिनि उन्हनि में बि इहो कॉन्सेप्ट आहे त हिकिड़ी बैरक में या उते अलॻि अलॻि माण्हू खे मिले थो? छाकाणि त
फिल्मनि में त असां ॾिसूं था त हर कैदी खे अलॻि अलॻि हिकिड़ो न, मिले थो उते कैबिन में। उते ईअं आहे त हॉल्स आहिनि, असां वटि चकर आहे, हॉल्स आहिनि, उहे हॉल्स आहिनि, पर हॉल्स में क्यूबिकल्स ठहियल आहिनि, हर माण्हू जे लाइ अलॻि क्यूबिकल ठहियल हिकिड़ी प्राइवेसी आहे हिकिड़ी प्राइवेसी आहे, उन में ई उन क्यूबिकल में उन जे लाइ मतिलबु जाइ हाजत ठहियल आहे, जाइ हाजत ठहियल आहे, उते वेंजे या उते हू करे, उहा पंहिंजे ई कमरे में पंहिंजे ई हुन में आहे, त हू ॿाहिरि निकिरंदो त माना हुन सां गॾु न हूंदो, पर किथे वरी सचियूं लॻियल हूंदियूं आहिनि, लेवल्स हूंदा आहिनि, उन लेवल्स में बंक्स जीअं बक्स, हा, उन में इहो हूंदो आहे त पोइ हिकिड़े में हिकु ॿ टे ॼणा रहंदा आहिनि। अच्छा हाणे प्रिंस साहिब अचूं था बेटर क्लास। बेटर क्लासिस बेसिकली उहो जीअं मां अर्ज़ु कयो त माण्हू जेको आहे उहो हाई एंड आहे, गुज़ार बेसिकली जेल में उमाइण जो मक़सदु इहो हूंदो आहे त सुधरी अचे, उते ॿिए मुल्कनि में हुनखे चवंदा आहिनि करेक्शनल फैसिलिटीज़, पाकिस्तान में बि सिंध में बि चेंज थी वियो आहे, नालो चेंज थी वियो आहे, हाणे जेल खाना जात खे करेक्शनल फैसिलिटीज़ बि चयो वञे थो, त उते माण्हू खे सुधारण जे लाइ वठी था वञनि, मारण जे लाइ नथा वठी वञनि, त इन करे जेको गुज़ारे ई न सघंदो जेल में टाइम में मरी वेंदो त मारण त उनजो मक़सदु आहे कोन, सुधारण मक़सदु आहे, त इन करे उहो बेटर क्लास रखियो अथनि त जेको घर में एसी में रहे थो या पखे में रहे थो या सुठो खाधो खाए थो या सफ़ाई में रहे थो, त पोइ उनखे हू पंहिंजो कंसीडर कंदे उनखे बेटर क्लास ॾींदा आहिनि। पढ़ियल लिखियल खे ज़ाहिर पढ़ियल लिखियल सुठा ॾींहं ॾिठा हूंदा आहिनि, मज़दूर वीचारो तगारियूं बि खणे थो, हीअ बि करे थो, हू करे थो, हर जाइ ते सुम्ही थो पए, जंहिं मिसाल ऑफिसर आहे 17 एंड अबव त उनखे बेटर क्लास मिलंदो आहे, या पंहिंजो न पोइ बेटर क्लास में सेपरेट हूंदी आहे उहा बैरक उन जी, या उहो बि गॾु बि हूंदो आहे? बेटर क्लास सेम हूंदो आहे, जेल में पाकिस्तानी जेल्स में स्पेशली सिंध में किथे बि स्पेशल अरेंजमेंट्स न आहिनि, बेटर क्लास हुन हमरा खे मिले थो, पोइ उहो उनखे कीअं थो मैनेज करे, उहो ख़र्चो हुनजो पंहिंजो हूंदो आहे, जे हुनखे मिसाल आहे बर्दाश्ती ॾिनल आहे, हुनखे मानी खाइणी आहे त उहो मानी जा पैसा पंहिंजा भरंदो, टीवी हुनखे खपे, टीवी पंहिंजी आणींदो पैसनि सां, वापसि खणी वञी न सघंदो, उहो कानून आहे, उहो टीवी हुते प्रिजनर्स जे लाइ छॾे ॾींदो, थांव खणी ईंदो, थांव वापसि कोन खणी वञी सघे थो, जेका शइ जेल में खणी आयो उहो वापसि खणी कोन सघंदो, त ऐं एसी उनखे ॾींदा आहिनि, मिसाल आहे डॉक्टर एडवाइस करे हीउ बची कोन सघंदो एसी खां बग़ैर, त पोइ प्रिज़न जी मजबूरी आहे। ऐं ए क्लास बि थिए थो? ए क्लासिस बेसिकली असां उनखे सब जेल, भुट्टे साहब खे, बेनज़ीर साहिबा खे, नवाज़ शरीफ़ खे जॾहिं इहे किथे कन्फाइन कंदा कंहिं घर में, उनखे पोइ उहो नोटिफाई कंदा आहिनि सब जेल, हा, पोइ उहो दैट इज़ ए क्लास, दैट इज़ ए क्लास। ए क्लास नॉर्मली हूंदो न आहे, उहो कंहिं बि हिकिड़े जॻह खे तव्हां जेल या सब जेल करार ॾेई छॾियो, माना जेल में अंदरि देयर इज़ नो कॉन्सेप्ट ऑफ ए क्लास। कराची जेल में ठाहियो हुओ आसिफ़ ज़रदारी साहिब जे लाइ, ए क्लास ठाहियो हुओ, उन ए क्लास में उनजी मजबूरी इहा हुई त उहो हिकिड़ो नंढो पोर्शन आहे, उन में वरी ॿिया बि रहिया, मुंहिंजे दौर में बि मां इलाही पॉलिटिशियंस उते ॾिठा हुआ, ज़्यादातर पॉलिटिशियंस या ब्यूरोक्रेट्स हूंदा आहिनि, उहा हिकिड़े 2 कमरनि जो हिकिड़ो ठाहे छॾियो, उन्हनि पाण पंहिंजे पैसनि सां ठाहियो। मतिलबु उनजो इहो आहे त जस्ट लाइक हाउस टाइप लिविंग, माना घर में ॼण माण्हू रहियो पियो आहे। ईअं न, ईअं जेल जे अंदरि जेल आहे, अच्छा, जेल जे अंदरि जेल आहे, उन में उन्हनि छा कयो 2 कमरा हिकिड़ा ठाहे छॾिया आहिनि, हिकिड़ो बोर्ची खानो ठहियलु आहे, हिकिड़ो एसी लॻियलु आहे हिकिड़े कमरे में, उहो जेको माण्हू रही नथो सघे गर्मी में, उनखे उहो पंहिंजे पैसनि सां एसी पियो भरे, पंहिंजो बिल थो भरे, त उहो उन में रहे थो, उनखे हिकिड़े बर्दाश्ती ॾिनल आहे, उहो कुक आहे, उहो मानी ठाहे ॾिएसि थो, थोरो ॿाहिरि निकिरे थो, साहु पटे थो, वरी वापसि हुन जेल में। जेल त जेल हूंदो आहे, उहो ए हुजे, बी हुजे, सी हुजे, माण्हू जे मथां जॾहिं हिकिड़ी पोज़ीशन अची वेंदी आहे, आज़ादी सल्ब थी वई, त पोइ जेल जेल आहे, पोइ खणी कहिड़े क्लास में हुजे। इहा ॻाल्हि जॾहिं असांजी हिकिड़ी हूंदी एडिशनल सेक्रेटरी, उहा जेका आहे उनजी मुड़ुस खे मारियो MQ वारनि, ऐं सहूलत मिर्ज़ा हुयो, त सहूलत मिर्ज़ा खे फांसी घाट में हुजणु घुरिजे आहे। जॾहिं असां विज़िट ते वियासीं त उहो ॿाहिरि घुमियो पिए, त उन एडिशनल सेक्रेटरी खे कंहिं चयो चई हीअ त फांसी घाट मां ॿाहिरि घुमे थो पियो ऐं तव्हां हिन जे ख़िलाफ़ु एक्शन वठो, त हुन चयो ॾिसो हिन जी आज़ादी सल्ब थियल आहे, जेल में आहे, हाणे हिन खे जेको आहे पंहिंजो घाट में हुजे या ॿाहिरि हुजे, आहे त जेल में न,
मां इन जे ख़िलाफ़ बिरोही साहब हिकिड़े ब्रेक जो वक़्तु आहे नाज़रीन, हिकु नंढड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ वरी मिलूं।